अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सूफी लाकूफी को न भायस केर, मंझाई मंझ विढ़े पधर न आहेस पेर, जनी साण सवेर थिए तनी जो वाहरू। सूफीअ साफ़ कयो धोई वरक वजूद जो, तिहां पोइ थियो जीअरे पसंद पिरीं जो। सूफी चाहें सद करें सूफिन ईयन सलाह, काटे रख कुलाह विजो चले आग में। जे कुलाह रखें कंध त सूफी सालिम थी, वेह वटी हथ करे पुर प्यालो पीए। हंध तनी जो हीअ जन हासिल कयो हाल खे। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजी क़ुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी। जेॾो तुंहिंजो नाव बाझ पियो ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव, कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। सो ही सो हू सो अजल सो अल्लाह, सो पिरीं सो पसाह सो वेरी सो वाहरू। उभे उभारियाम निखट सभुनी विया, हिकु मयो ॿियो मेंधरो राति सॼी सारियाम। ॻोढ़ा गल ॻाढ़ियाम सूरज शाखूं कढियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। धणीअ बाज़ार जे नाले सां शुरू, जेको महिरबान इंतहाई महिरबान निहायत महिरबान, असांजी सोच खां वधीक महिरबान ऐं असां सभिनी मथां पंहिंजी ख़ासुल ख़ासि इनायत कंदड़ आहे, पंहिंजो ख़ासुल ख़ासि रहम कंदड़ आहे, करम कंदड़ आहे, असांखे उपाईंदड़ आहे, निपाईंदड़ आहे, असांखे पैदा कंदड़ आहे, असांजो ख़लकणहार आहे, असांजो पालनहार आहे, असांजो ख़ालिक़ आहे, असांजो मालिक आहे, असांजे हर हिकु साह जो मालिक आहे ऐं असांजे हर हिकु साह ते क़ुदरत जेकॾहिं आहे त फ़क़ति ऐं फ़क़ति मुंहिंजे परवरदिगार जी आहे, मुंहिंजे रब जी आहे। अल्लाह तबारक ताला तव्हां सभिनी खे सुखियो रखे ऐं अमन में, कल्याण में, शांतीअ में रखे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हां से मुखातिब आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे तव्हांजे मनपसंद प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं सां गॾु ऐं सूरज शाखूं कढियूं जे सीज़न नंबर 3 जे प्रोग्राम नंबर 3 सां गॾु, सीज़न 3 प्रोग्राम नंबर 3 उन सां गॾु अव्हांजो मेज़बान यासिर काज़ी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। न मां उधमो न मां उॾको न मां जलवो न मां झाती, न मां उधमो न मां उॾको न मां जलवो न मां झाती। बिरह में बदगुमाननि जो न मां भाती न बाराती, न मां खंजर न मां बड़छी न मां कोडर न मां काती, न मां बज़मी न मां रज़मी न अधराती न जज़्बाती। मुंहिंजे पारां से क़ब्र सलाम क़बूल पवे। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा मुरकंदा महकंदा बहकंदा टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, कोसो लगे नवाज़ सजण खे खुदा करे। जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त, अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। अल्लाह तबारक ताला मुंहिंजो तन बि दुरुस्त रखे, मन बि दुरुस्त रखे ऐं हमेशह ख़ुशियुनि जे पिंगुनि में लुॾंदा रहो। साईं मुंहिंजा ख़ुशि वेठा आहियो, ख़ैर ॿार मज़े में ठीकु ठाक, ॿारड़ा बचड़ा नंढड़ा वॾड़ा ओड़े वारा पाड़े वारा ओड़े वारियूं पाड़े वारियूं माल मथा ढोर डगा संगती साथी हारी नारी सभु ख़ुशि। मूंखे उमेदु आहे त सभु ख़ुशि हूंदा ऐं अल्लाह तबारक ताला तव्हां ते पंहिंजी ख़ासुल ख़ासि इनायत रखे। वर्किंग वीक जो ॿियो ॾींहुं अंगारो ट्यूसडे, मुहर्रम अल हराम जी 19 तारीख़ 1442 हिजरी जो हिजरी कैलेंडर जे हिसाब सां साल, ऐं बर्डे जी 24 तारीख़ 2077 जो 2077 जो सिंधी कैलेंडर जो साल, ऐं बर्डे जी 24 तारीख़ जॾहिं अॼु असीं अव्हां सां मुखातिब आहियूं ऐं 2077 जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त बकरमी कैलेंडर या सिंधी कैलेंडर जी मुनासिबत सां अॼु तारीख़ आहे ऐं सेप्टेंबर महीने जी 8 तारीख़ आहे 2020 जो ही साल आहे।
जॾहिं असीं अवां सां मुखातिब आहियूं। पाकिस्तान जो मयारी वक़्त जे मुताबिक़ सुबुह जा 10 थी चुका आहिनि ऐं बरतानिया जे वक़्त जे मुताबिक़ सुबुह जा 6 थी चुका आहिनि। जेकॾहिं तव्हां रिपीट ब्रॉडकास्ट में हिन प्रोग्राम खे ॿुधो पिया त शाम जे 6 लॻे नशर कयो पियो वञे पाकिस्तान जे सिंध जे मयारी वक़्त जे मुताबिक़, ऐं बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ मंझंदि जे 2 लॻे हिन प्रोग्राम खे नशर कयो वेंदो आहे। त जेकॾहिं तव्हां सुबुह जो हिन प्रोग्राम खे ॿुधो पिया त यानी तव्हां हिन प्रोग्राम खे बराह रास्त ऐं सिधो फ्रेश ब्रॉडकास्ट में ॿुधो पिया। तव्हां सभिनी खे हिन प्रोग्राम में भलीकार था चऊं पिया। प्रोग्राम जो आगाज़ सदाईं असां अलाह साईं जे भलारे नाले सां कंदा आहियूं, बाज़ारे नाले सां कंदा आहियूं। ऐं अॼु जेको मूं जंहिं कलाम जो इंतिखाबु कयो आहे, जेको कलाम मूं मुंतख़िब कयो आहे, सो उस्ताद मोहम्मद जुमन जे आवाज़ में आहे ऐं भलारे भिटाईअ जी शाइरी आहे। असां सभिनी जो वॾे में वॾो मकतब फ़िक्र भलारो भिटाई। ऐं मां सम्झां थो त उहो घरु बेरौनक़ आहे जंहिं घर में शाह जो रिसालो मौजूदु कोन्हे, जंहिं घर में भलारे भिटाई जो कलाम मौजूदु कोन्हे। उहो इंसानु बदक़िस्मत आहे जेको सिंधवासी आहे, जंहिंजी ॿोली मिठड़ी ॿोली सिंधी आहे ऐं उन भिटाई जो रिसालो कोन्हे पढ़ियो, उन भिटाई जो कलाम कोन्हे पढ़ियो। उहो भिटाई जे कलाम जी ख़ुशबू खां नाबलद आहे, ना वाक़िफ़ु आहे। मां सम्झां थो त उहो वॾो बदक़िस्मत आहे ऐं उनजी बदक़िस्मतीअ ते उनखे पाण खे ई रोअणु घुरिजे, ॿिए कंहिंखे न रोअणु घुरिजे। ऐं उहो घरु जंहिं घर में शाह जो रिसालो न आहे यकीनी तौर ते बेरौनक़ आहे। तंहिंजे करे जेकॾहिं अव्हांजो घरु बेरौनक़ आहे अॼु ॾींहं ताईं, त उन में रौनक़ पैदा करियो ऐं अव्हां भिटाई जे रिसाले जी ख़ुशबू सां मामूर करियो पंहिंजे घर खे। वटां वञ मम्मू मुंहिंजो तूं ई तूं तख़ातुबु आहे अल्लाह तबारक ताला सां, उन ई पालणहार सां जंहिं असांखे ख़लक़ियो आहे, जंहिं असांखे पालियो आहे। उस्ताद मोहम्मद जुमन जे आवाज़ में अचो त ही हमदिया कलाम ॿुधो। तू साहिब ज़ादो सुपिरी आउन सूरोई नौकर बेहद करियां बंदगी हथ बधी हार छिन छदी दुसकी लगी दोस्त अवां जो दल मूता महर नजर पिरी लाहिम पहजो अल्लाह वता वञु ममू मुंहिंजो तूं ही तूं, वता वञु ममू मुंहिंजो तूं ही तूं। को न सुणे को ॿियो, को न सुणे को ॿियो, को न सुणे को ॿियो। वता वञु ममू मुंहिंजो तूं ही तूं, वता वञु ममू मुंहिंजो तूं ही तूं। ओखियर सिरजी अहमदा, ओखियर सिरजी अहमदा। अगियां सोड़ी भूं, अगियां सोड़ी भूं, अगियां सोड़ी भूं। वता वञु ममू मुंहिंजो तूं ही तूं, वता वञु ममू मुंहिंजो तूं ही तूं। को न सुणे को ॿियो, को न सुणे को ॿियो, को न सुणे को ॿियो। वता वञु ममू मुंहिंजो तूं ही तूं, वता वञु ममू मुंहिंजो तूं ही तूं।
आज़ादी रखिज हिफ्ज़ में मोथाजी मखलूक जी शल क़ादिर नकारी अरबी अब्दुल लतीफ़ खे तूं वेलन विसारी पुरकश प्यारी भरे जाम जन्नत मां अल्लाह ॾिज काल लतीफ़ खे ॾिज काल लतीफ़ खे तहूरा मातू तहूरा मातू तहूरा मातू वता वञ मुंहिंजो तूं ही तूं वता वञ मुंहिंजो तूं ही तूं को न सुणे को ॿियो को न सुणे को ॿियो को न सुणे को ॿियो वता वञ मुंहिंजो तूं ही तूं वता वञ मुंहिंजो तूं ही तूं साइमन जे प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं नामदिया कलाम सां लाखीणे लतीफ़ जो कलाम ऐं लाखीणे लतीफ़ जे कलाम खे उस्ताद मोहम्मद जुमन अला साईं खे जन्नत नसीब करे उन सां असां शुरूआत कईसीं। कंहिं मूंखां पुछो त तव्हां भिटाईअ जो कलाम या भिटाई जो रिसालो कीअं पढ़ंदा आहियो, त मूं उनखे सवाल जो जवाबु ॾिनो जेका हक़ीक़त बि आहे त कुझु शाइर अहिड़ा आहिनि जिन जे कलाम खे ईअं ई पढ़िबो आहे जीअं हिकिड़ो दफ़ो उहो पूरो थिए ऐं ॿीहर उनखे शुरू कजे, वरी जॾहिं पूरो थिए त टीहर उनखे शुरू कजे, यानी जीअं क़ुरान पाक जो दौरु कबो आहे, हिकिड़ो ख़तमु पूरो थिए त वरी ॿियो ख़तमु शुरू कबो आहे। ऐं असां त क़ुरान पाक खे रटू तोते वांगुरु सिर्फ़ु पढ़ंदा आहियूं, उनखे सम्झण जी कोशिशि घटि कंदा आहियूं। क़ुरान पाक खे बि सम्झी पढ़िजे त उनजो फ़ाइदो बि आहे, उनखे उनजी सम्झ ऐं जेका असांजी ओरिएंटेशन आहे पंहिंजी, असांजी जेका कॉम्प्रिहेंशन आहे उन में इज़ाफ़ो थो थिए, वाधारो थो थिए, उन ॾाप में इज़ाफ़ो थो थिए। भिटाई बि बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां यकीन ॼाणो त जेकॾहिं कोई मूंखां पुछे त भिटाईअ जो रिसालो मूं घणा दफ़ा पढ़ियो आहे, त इहो ॾाढो हिकिड़ो मज़ाक़ ख़ेज़ सुवालु हूंदो मुंहिंजे लाइ, छाकाणि त भिटाई खे वरी वरी पढ़िजे थो ऐं सम्झी पढ़िजे थो, ऐं जॾहिं सम्झी पढ़िजे थो त तव्हां यकीन ॼाणो त मूंखे हर भेरे पढ़ण सां अकी 4 अणगणिया बैत अहिड़ा लॻंदा आहिनि जेके मां पंहिंजे पाण खां पुछंदो आहियां त यार हीउ मूं भिटाई जो बैत पहिरीं न आहे पढ़ियो, यानी उनजी एंगल ई हिकिड़ी ॿी हूंदी आहे। हालांकि उहो ई बैत अलाए केतिरा दफ़ा पहिरीं पढ़ियलु हूंदो आहे, पर ईअं लॻंदो आहे त ॼण पहिरियों दफ़ो पढ़ियो आहे। ऐं इहो ई भिटाई जो कलाम आहे, त कमाल आहे उनजे कलाम जो कमाल आहे त तव्हां उनखे जेतिरा दफ़ा पढ़ो तव्हांखे उहो नओं लॻे, ऐं उनजी एंगलिंग तव्हांखे नई लॻे, उनजो सम्झण जो अंदाज़ नओं लॻे। उहो ई त भिटाई पाण चयो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, त उहो पए पुराणो नथो थिए पियो। तव्हां जेतिरा दफ़ा उनखे पढ़ो था ओतिरा दफ़ा तव्हांखे नओं थो लॻे पियो, उन में ताज़गी थी महसूसु थिए, ऐं इहो ई कमाल आहे भिटाई जे कलाम जो। तो भिटाई साईं जे कलाम सां प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं, यानी नालो अल्लाह साईं जो हुजे, बाज़ारो नालो हुजे, या मुनाजात हुजे, या हमद हुजे, ऐं उहो वरी हुजे भिटाई जो कलाम, त पोइ उनखां वधीक ॿिया 4 चंड या 14 चंड या 24 चंड या 400 चंड या 4000 चंड ॿिया कहिड़ा था लॻी सघनि कंहिं बि सुबुह खे। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं, जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हांजी ख़िदमत पे पेश कयो पियो वञे। आऊं आहियां अव्हां सां गॾु यासिर काज़ी। मास्टर चंद्र जी यादि खे ताज़ो था करियूं। जेको बि सिंध सां मुहबत करे थो उहो साहतीअ सां मुहबत करे थो, जेको साहतीअ सां मुहबत करे थो उन ठारू शाह ज़रूरु ॾिठो हूंदो, जंहिं ठारू शाह ॾिठो हूंदो उन मास्टर चंद्र जो हवालो कीअं न ॿुधो हूंदो या ॾिठो हूंदो। अब्दुल क़ादिर जुणे जे अलाह साईं खे जन्नत नसीब करे, उन हिकिड़ी स्क्रिप्ट लिखी जॾहिं आपा महताब अकबर राशिदी इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जी डायरेक्टर हुई, ऐं 25 साल पूरा थिया इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी खे, ऐं इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजीअ जी सिल्वर जुबली जे मौक़े ते हिकिड़ो तमसीली राग रिहाण थियो हुयो, जंहिंमें मास्टर चंद्र जो बि रूप धारे सिंध यूनिवर्सिटी जे हिकिड़े शागिर्द खे परफॉर्म करायो वियो हो। ऐं उन स्क्रिप्ट में हिकिड़ी ॾाढी सुहिणी ॻाल्हि चई हुई क़ादिर, जेका आपा महताब पंहिंजे
ख़ूबसूरत सदाकारी जे अंदाज़ में उन नरेशन में पढ़ी हुई त मास्टर चंद्र ॿ भेरा उनजो लाॾाणो ॿ भेरा थियो। हिकिड़ो दफ़ो जॾहिं हुन सिंध छॾी ऐं ॿियो भेरो जॾहिं हुन बम्बईअ में साह छॾियो। सो इहो ॿ भेरा लाॾाणो कयल असांजो दादिलो फ़नकार। मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त उन घर में हाणे जेका उर्दू ॻाल्हाईंदड़ फैमिली वसे पई, जेको ख़ानदान कुटुंब वसे पियो, उन घर खे उअं ई रखियो आहे। उन में का बि तब्दीली न आहे आंदी। उहो जेको संगमरमर जो जेको पथर आहे जंहिं ते मास्टर चंद्र उकरियल आहे, उहो बि जीअं जो तीअं मौजूदु आहे। अॼु बि उन प्राइमरी स्कूल जे पोयां वारी सनी घिटीअ में वञिबो ऐं तव्हां जेकॾहिं चवंदा त मां मास्टर चंद्र जो प्रेमी आहियां ऐं उनजो घरु ॾिसणु चाहियां थो, त हू तव्हांखे भलीकार चवंदा, उहो कुटुंब तव्हांखे भलीकार चवंदो ऐं तव्हांखे उहो सॼो घरु ॾेखारींदो। उनजी छित, उनजा कमरा बिल्कुलु हुननि एज़ इट इज़ उअं ई रखियो आहे। उनखे मिसमार कोन्हे कयो, ड्राथो कोन्हे, उनजी मरमत कराईंदा रहिया आहिनि, पर मास्टर चंद्र जी उहा निशानी एज़ इट इज़ उन्हनि साॻी रखी आहे, जेका हिकिड़ी निहायत ख़ूबसूरत ॻाल्हि आहे, ख़ुशाइन ॻाल्हि आहे। ऐं मां इन ॻाल्हि ते साराहियां थो उन कुटुंब खे जंहिं मास्टर चंद्र जे इन यादगार खे, उन घर खे जिते उन साह खयों, जिते उहो रहियो, उनखे जीअं जो तीअं रखियो आहे। सो मास्टर चंद्र जे यादि खे ताज़ो कयूं था। संदसि ई लिखियल कलाम, संदसि ई ॻायल कलाम संदसि पुट महेश चंद्र खां ॿुधूं था। महेश चंद्र हींअर ओलह में वसे थो ऐं जॾहिं बि मिलबो आहे उन सां त उहा ई साॻी उकीर महसूसु थींदी आहे। मूं से ॾिठा मां जिन ॾिठो पिरीअ खे। इहो बिटाई बैत उन्हनि जे लाइ आहे जिन खे तव्हां न ॾिठो हुजे। ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जे पस मंज़र में लिखियलु आहे, जिन खे तव्हां न ॾिठो हुजे पर उन्हनि सां मिलिया हुजो, जिन उन्हनि खे ॾिठो त तव्हांखे उहा साॻी सिक शरीर में महसूसु थिए। महेश चंद्र खां ॿुधूं था मास्टर चंद्र जो ई कलाम ऐं उन जूं जेके मस्तियूं आहिनि उहे तव्हां महसूसु कंदव, छाकाणि त हीअ महफ़िल जी रिकॉर्डिंग आहे। हीउ कलाम ॿुधो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मास्टर चंद्र जो गानो ॿुधण में जेतिरो सवलो आहे पर ॻाइणु ॾुखियो आहे, छो त उन में हिकु अखर में भाव ऐं संगीत जूं मुर्कूं जेके अहिड़ियूं आहिनि, इन करे त दिलि में पइजी वियो आहे न सिंधियुनि खे। छाकाणि त उहे काफ़ियूं अञा ताईं असां ॿुधूं था। कहिड़ियूं? रुठाई रहन पर हुजनि रुठाई रहन हुजनि हयाती सुना हुजनि हयाती। शहरा सिक ऐं संगत जो यार सगो, कॾहिं मां थो छिकियां कॾहिं हू थो छिके, छो त सिक ऐं संगत जो जेको सगो आहे उहो थींदो आहे कचो। हू छिकींदो, मां ढर ॾींदो, तव्हां सां हलंदो, न त धागो टुटी पवंदो। सिक ऐं संगत जो यार सगो, कॾहिं मां थो छिकियां कॾहिं हू थो छिके, कयूं लिक छुप गॾिजी रांदि ॿई, कॾहिं मां थो लिकां कॾहिं हू थो लिके। गम दर्द जुदाईअ जो जे अचे, गम दर्द जुदाईअ जो जे अचे, कॾहिं मां थो सिकां कॾहिं हू थो सिके, इहा राति वसुल जी हिक ॿिए वटि, कॾहिं मां थो टिकां कॾहिं हू थो टिके। सची मोहब्बत जो आहे गानो चंद्र, कॾहिं मां थो धिकियां कॾहिं हू थो धिके, हू थो धिके, हू थो धिके। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया, ओ मुंहिंजा जाने, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा ढोलिया। हो तन तां छॾिया हूंदा, मां यको थो ॿुधायांसि, मां साज़न वारा कोन थो चवां वॼाइनि, टाइम थोरो आहे, असां सॼी राति ॻाइण वारा भला। हो तन तां छॾिया
हूंद जिंदु जान घोरे घुरन मासूम का दिया हूंद कोरे कुही प्या कुहन सुना कुही प्या कुहन पर हुजन हयाती रुठाई रगन पर हुजन हयाती रुठाई रगन ओम जा सुना ओम जा डोले ओम जा ॻाल्हि ॿुधी अथव मां जेके बि अॼु मूंखे मां जेतिरो वक़्तु आहे 3-4 जेके बि गाना आहिनि मां उहो ई थो तव्हांखे ॿुधायां जिन जी मूंखे फरमाइश वधि में वधि ईंदी आहे। सिंध में हूंदासीं जॾहिं संत कंवरराम खे शहीद कयूं त हुते घणेई हुल हलिया भाई मास्टर चंद्र के मारे छड़ियाऊं ख़बर न पियो केतरा पत्रकार पिता साहब वटाया साईं असां ॿुधो आहे मास्टर चंद्र के मारे छड़ियाऊं अड़े साम्हूं बिठायो पुछो था मास्टर चंद्र के मारे छड़ियाऊं खड़ो कलम शहर ॿुधिजो कहिड़ो शहर त मां दुनिया खे सुञाणा थो मां दुनिया खे सुञाणा थो अदा मां दुनिया जो ॾिठल आहियां न दुनिया ई लिकल आहे न दुनिया खां लिकल आहियां ओ चमन था वियो चंद्र कुसजी चमन था वियो चंद्र कुसजी बराबर मां पुठल आहियां मोल आहियां मोहब्बत में अगे ई मां मुठल आहियां मां मुठल आहियां मुए खे केरु मारींदो मां जीअरनि खां टुटल आहियां अड़े जीअण वारा पिया मरंदा मरण खां मां छुटल आहियां ओम जा सुणा ओम जा डोला जुदा थी रहने तोड़े गॾिजी गुज़ारने परे खां ॾिसां मन भली ननहारने विसारे छॾने सुणा विसारे छॾने ओ विसारे छॾने सुणा विसारे छॾने पर हुजनि हयाते रुठाई रखने पर ॾोहिड़ा शेर एतिरा आहिनि सॼी राति गुज़री वञे हिकु ई गानो ख़तमु न थिए हिन में हिकिड़ो ॿियो शेर आहे इहो ॿुधाए वरी ॿियो गानो ॿुधाए कहिड़ो गानो शेर छाकाणि त हीउ मेला ऑर्गेनाइज़ करण खां सवली ॻाल्हि न आहे इश्क खपे हर कंहिं ॻाल्हि में हर कंहिं कार्य में हिकु शौक़ अथम दिल में अदा जे ॿुधो त ॿुधायां ओ शाख सभु कठा करे हिकु शहर ॿधाया कहिड़ो शहर कुर्ब जो किलो ॿधी अदा के घायल घुराया मोहब्बती मेड़े वॾो हिकु मेलो लॻाया दर्द वारनि लाइ अदा हिकु दुकान खोलाया कहिड़ो दुकान त
वखर सब विसारे इश्क वखर रखाया इश्क वखर वो हले न हले हाथ मुझे हुजा मुल्क जो हाथ मुझे हुजा मुल्क जो अदा तमा हुक्म हलाया इश्क अदालत जी पावर जंहिंमां पाया अड़े जेको इश्क खां ख़ाली ॾिसां तंहिंखे क़त्ल कराया बाक़ी गृह लॻल यारनि लाइ हिकु बंगलो बणाया सिक में सड़लनि लाइ सुठी सेजा विछाया जे दम न ॾिनुमि दर्द में त नालो मटाया तॾहिं चंदुर चवाया जॾहिं इश्क शहादत मिले रुठाई रहन पर हुजे न गया रुठाई रहन पर हुजे न गया हुजे न गया जी मुंहिंजा साईं महेश चंद्र खे पाण ॿुधोसीं मास्टर चंद्र जूं यादूं ताज़ियूं कंदे ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त विच विच में हुन जूं मस्तियूं या विच विच में हुन जा जुमिला उहे असांखे यादि था ॾियारनि पिया उहा जेका चुलबुलाई हुई मास्टर चंद्र में जेका ख़ूबी हुई यानी जेको विठ हो हुन में जेको सेंस ऑफ ह्यूमर हुयो साॻियो ई महेश चंद्र में मौजूदु आहे ऐं उहो तव्हां ॾिठो त विच में हुन ॻाल्हियूं बि ॿुधायूं पए भॻती अंदाज़ में ऐं जेके हुन ॻाल्हियूं यादि पिया आहियूं मास्टर चंद्र जे हवाले सां ऐं उनजे उन कलाम खे उन महफ़िल जे अंदाज़ में ॻायो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हां मुंहिंजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे मां आहियां तव्हां सां गॾु यासिर काज़ी तव्हां सां मुखातिब हिकिड़े ख़ूबसूरत गीत तरफ़ वठी पियो वञा ख़ूबसूरत गीत त ई बि हुयो जेको मूं तव्हांखे ॿुधायो ऐं कोशिशि इहा हूंदी आहे त तव्हांजे समातुनि जे नज़र ख़ूबसूरत गीत कजनि ऐं अनोखा गीत कजनि जेके उमूमी तौर ते तव्हां कोन था ॿुधो असां पंहिंजी ऑडियो लाइब्रेरी मझां हुनजो इंतिख़ाब पेश कंदा आहियूं मां पंहिंजे सामिन खे ॿुधाईंदो हलां त अॼोके प्रोग्राम में पीर हुसामुद्दीन शाह राशदी साहिब जो आवाज़ बि तव्हांजी ख़िदमत में पेश करण वारो आहियां थोरी देरि में ऐं जेकॾहिं तव्हां पीर हुसामुद्दीन शाह राशदी साहिब खे ॻाल्हाईंदे कोन्हे ॿुधो मुंहिंजे नस्ल सां तालुक़ु रखंदड़ मूंखां पोइ वारी टहीअ सां तालुक़ु रखंदड़ लोकनि दोस्तनि नौजवाननि त उन्हनि खे असां अॼु पीर हुसामुद्दीन शाह राशदी जे इंटरव्यू मंझां हिकिड़ो टुकड़ो ॿुधाईंदासूं हिन वक़्तु मां तव्हांखे महर सीमी जे आवाज़ तरफ़ वठी पियो वञा थी सघे थो खोड़ सारा नौजवान महर सीमी जे नाले खां ई वाक़िफ़ु न हुजनि त महर सीमी केरु आहे महर सीमी 80 जे ॾहाके में सिंधी मौसीक़ी जी ख़िदमत कंदड़ सिंधी मौसीक़ीअ खे सुहिणा गीत अर्पींदड़ हिकिड़ी अहिड़ी गुलकार आहे जेका अलाह साईं खे हयाती ॾे उहो जीअंदी रहे पर हींअर उहा परफॉर्म कोन पई करे ऐं मूंखे अफ़सोस आहे त असांजा चैनल्स उन मंझां अहिड़नि फ़नकारनि मंझां कमु कोन पिया वठनि छाकाणि त उहे सुरीला आवाज़ आहिनि आवाज़ बि ख़ूबसूरत आहिनि उन्हनि जो अंदाज़ बि ख़ूबसूरत आहे उन जॾहिं ॻायो त ॾाढी ख़ूबसूरत नमूने सां सिंधी मौसीक़ीअ खे हुन सुहिणा गीत अर्पिया उन्हनि मंझां ई ख़ूबसूरत गीत बि आहे जेको मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो असांजे अनोखनि गीतनि मंझां हिकिड़ो गीत ऐं सिंधी मौसीक़ीअ में अॼुकल्ह असांखे अहिड़ा गीत ॿुधण लाइ कोन था मिलनि ऐं काश अॼु अची तूं ऐं असां कंहिंजे अचण जो जॾहिं इंतज़ारु करियूं था त कांग बि उॾायूं था ऐं असांजे छत ते जेकॾहिं को अचे कांग वेहे थो त आहे त जेतोणीकि सुपरफिशियल ॻाल्हि आहे पर अॼु बि असां मुंहिंजा खोड़ सारा दोस्तनि ॻाल्हि ते यकीन कनि था त असां महिमान जे अचण जो इनखे सम्झूं था त इहो हिकिड़ो संदेसो आहे हिकिड़ो पैगाम आहे हिकिड़ी निशानी आहे हिकिड़ी अलामत आहे त जेकॾहिं कांग लवे थो त असां अॼु बि इन ॻाल्हि ते यकीन करियूं था खोड़ सारनि घरनि में यकीन थो कयो वञे त असांजे घर महिमान ईंदो ऐं उहो महिमान इम्कानी तौर ते महबूब बि थी सघे थो सो ही दिलरुबा हवाऊं ही मदभरियूं फ़िज़ाऊं तोखे सॾनि थियूं तोखे पुकारिनि थियूं तोखे यादि कनि थियूं ऐं इन्हनि मदभरियुनि हवाउनि में ऐं फ़िज़ाउनि खे ॾिसी मूंखे तूं वधीक थो यादि अची ऐं दिलि चवे थी त तूं अची वञे ऐं काश अॼु अची तूं हिन ख़ूबसूरत गीत खे ॿुधूं था ऐं तव्हां पंहिंजे मिज़ाज खे यकीनन ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में मटिजंदो महसूसु कंदो हिन गीत खे ॿुधण सां अचो त ॿुधूं
थी पल पल पुकारा थी तू जो तकी दे रहा हूँ दिल रुबा फिजाओं कीमत भरूं हवाओं तो कीने सदा ए काश जचे तू साचे मिले तू दिलड़ी घुरे दुआ चपड़न ते मुल्क ईंदी पूरी जी आस थींदी हो चपड़न ते मुल्क ईंदी पूरी जी आस थींदी ऐं दूर दर्द नींदी पूरी जी आस थींदी अगदो सदंदो आऊं हे दिल रुबा फिजाऊं कीमत भरूं हवाऊं तो के दिल सदा ए काश अचे तू मूं साचे मिले तू दिलड़ी घुरे दुआ सूखी मसारे आती पल पल पुकारे आती हो तो की मसारे आती पल पल पुकारे आती जिया की जियारा थी पल पल पुकारा थी तू जो तकी दे रहा हूँ ये दिल रुबा फिजाऊं कीमत भरूं हवाऊं तो के दिल सदा ए काश अचे तू मूं साचे मिले तू दिलड़ी घुरे दुआ ए दिल रुबा फिजाऊं कीमत भरूं हवाऊं तो के दिल सदा ए काश अचे तू मूं साचे मिले तू दिलड़ी घुरे दुआ जी मुंहिंजा साईं महर सिमी जी आवाज़ में ही गीत तव्हांखे कीअं लॻो ख़ासि पंहिंजो फीडबैक ॾिजो हिन गीत जे हवाले सां सिंधी मौसीक़ीअ जी सूंहं तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं असां प्रोग्राम सूरज शाखूं कॾियों में सिंधी अदब ऐं सिंध जे अदब ऐं आर्ट ऐं कल्चर ऐं ॿोली ऐं तहज़ीब ऐं तारीख़ ऐं तमदन खे तव्हां महसूसु कंदा आहियो हिन प्रोग्राम जे रस्ते त पोइ उन्हनि ख़ूबसूरतियुनि खे अॻिते था वठी हलूं अली बाबा हिकिड़ो अहिड़ो नालो जेको सिंधी फिक्शन जो तमामु वॾो मोतबर नालो आहे घटि माण्हुनि खे ख़बर आहे त हुन कुझु गीत बि लिखिया ईअं त डॉक्टर डबी बख़्शान बलोच बि कुझु शाइरी कई लोक शाइरीअ जे अंदाज़ ते सिराजुल मेमण साहब जेको सिंधी फिक्शन जो तमामु वॾो नालो हुयो सिंधी लिसानियात में तहक़ीक़ जो हिकिड़ो तमामु वॾो नालो हुयो पर उन बि शाइरी कई ऐं उन सां गॾोगॾु अमर जलील साहब जा बि कुझु नज़्म आहिनि जेतोणीकि इहो अजीब थो लॻे त अमर जलील सिंधी कहाणीअ जो ऐं नॉवल जो हेॾो वॾो नालो फिक्शन जो हेॾो वॾो नालो प्ले राइट ड्रामा निगार पर उन बि कुझु शाइरी कई आहे कुझु नज़्म ज़रूरु लिखिया आहिनि त शाइरी हिकिड़ो अहिड़ो एक्सप्रेशन आहे जेको कोई बि करे सघे थो अली बाबा त मुतादिद गीत रचिया आहिनि जेके ॻाया बि विया आहिनि सजाद यूसुफ़ बि उन जे गीतनि खे ॻायो आहे पर फ़िल वक़्तु मां मंज़ूर सखीराणी जी आवाज़ में मां सम्झां थो 1981 जो साल आहे या 1982 जो साल आहे ग़ालिबन 1982 जो साल आहे पाकिस्तान टेलीविज़न तां हीउ गीत नशर थियो मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ गीत ज़रूरु पसंदि ईंदो सफर सुहानो पंध पुराणो हो सफर सुहानो पंध
गॾु तूं बि हुजी हा, तूं बि हुजी हा, हो सफ़र सुहाणो पंध पुराणो। पुठिया वाट सैया, फिर पुठिया वाट सैया, जीवन जी हर ॻाल्हि नैया, जीवन जी हर ॻाल्हि नैया, तो बिन मन घबराए है वो सफ़र सुहाणो पंध पुराणो, वो सफ़र सुहाणो पंध पुराणो। गॾु तूं बि हुजी हा, तूं बि हुजी हा, वो सफ़र सुहाणो पंध पुराणो। नदियूं नाला वण टिण बूढ़ा, नदियूं नाला वण टिण बूढ़ा, तो बिन ॼण सभु सपना पूरा, तो बिन ॼण सभु सपना पूरा, तुझी याद सताए है वो सफ़र सुहाणो पंध पुराणो, वो सफ़र सुहाणो पंध पुराणो। गॾु तूं बि हुजी हा, तूं बि हुजी हा, वो सफ़र सुहाणो पंध पुराणो। लाड़ सजो सारियूं सारियूं, लाड़ सजो सारियूं सारियूं, सारियुनि थियूं तोखे लहारियूं, सारियुनि तोखे लहारियूं, तोखे कहिड़ी मुंझ मुझाए वो सफ़र सुहाणो पंध पुराणो, वो सफ़र सुहाणो पंध पुराणो। गॾु तूं बि हुजी हा, तूं बि हुजी हा, वो सफ़र सुहाणो पंध पुराणो, वो सफ़र सुहाणो पंध पुराणो। जी मुंहिंजा साईं, सफ़र सुहाणो पंध पुराणो, गॾु तूं बि हुजी हा, पिर फुटी आहे वाट सही आहे, जीवन जी हर ॻाल्हि नई आहे, तो बिन मन घबराए, ऐं लाड़ सॼो आहे सारियूं सारियूं, सारियुनि थियूं तोखे लहारियूं, तोखे कहिड़ी मुंझ मुझाए। सारियुनि जो देस त लाड़काणो सम्झो वेंदो आहे, पर लाड़ में जेका सारी थींदी आहे सा ॻाढ़ी सारी थींदी आहे। लाड़ जो चांवर ॻाढ़ो थींदो आहे, ऐं लाड़ जे चांवरनि जी मानी, बदीन ऐं ठटे जे चांवरनि जी मानी जेकॾहिं तव्हां खाईंदव त तव्हांखे या तव्हांजे साम्हूं पेश कई वेंदी त तव्हांखे जूअर जी मानी जहिड़ो रंग हुन जो लॻंदो, छाकाणि त लाड़ जो चांवर ॻाढ़ो थींदो आहे। ऐं अली बाबा उन लाड़ जे सारियुनि जो ज़िक्र कयो आहे त
त जॾहिं उहे सारियूं पची रास थियनि थियूं त हू चवे थो त लाड़ सॼो आहे सारियूं सारियूं सारियुनि थियूं तोखे लाहारियूं, ऐं उहे जॾहिं लाहारियूं कंहिंखे सारियुनि त पोइ उठे जूं हवाऊं जॾहिं लॻनि थियूं त ठटे जी हवा में गुलाबी बदन ढके कीअं अजरक सॼो वासवन। शेख अयास थो चए इहा सिंध काबो बि काशी बि आहे, चवे कुझु बि को शेख या बिरहमन, ऐं कुहाड़े ॾींहुं ॾोह कहिड़ो अयाज़ कपे कंध असांजो वियो काल ॻन। असल में उन ॻन सां ई शिकवो करणु घुरिजे, शिकायत करणु घुरिजे, छाकाणि त उहो जंहिं वण खे वढे थो उन जी बिरादरी सां उनजो तालुक़ु आहे, उहो ॻन काठ जो ई आहे, ऐं उनजे सहकार खां सवाइ कुहाड़ो त कुझु बि नथो करे सघे। जेसि ताईं उनजो ॻन न आहे, जेसि ताईं उनजो हैंडल न आहे, तेसि ताईं उहो कुहाड़ो वही ई नथो सघे। सिंधी मौसीक़ीअ जी ख़ूबसूरतियुनि जे तसलसल खे अॻिते था वधायूं, ऐं इतफ़ाक़ इहो आहे त इहे 2 गीत जेके मूं तव्हांखे पोयां ॿुधाया इहे पाकिस्तान टेलीविज़न जी प्रोडक्शन आहिनि, ऐं हींअर बि जेको तव्हांखे गीत ॿुधायां पियो उहो पाकिस्तान टेलीविज़न जी प्रोडक्शन आहे। रेडियो पाकिस्तान जो पाकिस्तान टेलीविज़न जो तमामु वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे सिंधी मौसीक़ीअ खे शाहूकारी अरब में, ऐं अफ़सोस सां चवणो पए थो त दैट ईरा इज़ गॉन। हाणे उहो ज़मानो ख़तमु थी वियो आहे। जीअं इंडस जंक्शन में पाण ज़िक्र कयोसीं त सिंधी फिल्म इंडस्ट्री जो ज़मानो ख़तमु थी वियो, त हाणे पाकिस्तान टेलीविज़न सिंधी गीत रिकॉर्ड कोन थो करे। CD कल्चर अची वियो आहे, हर को फ़नकार 1000-1500 में पंहिंजो गीत रिकॉर्ड कराए अचे थो, ऐं उते अचे लिप सिंक करे हले थो वञे। न उहे कंपोज़र्स रहिया, न उहे म्यूज़िक डायरेक्टर्स रहिया, न उहे फ़नकार रहिया जो उहे ऑडियो थिएटर में उहा रौनक लॻियल हूंदी हुई, ऐं उन ऑडियो थिएटर जी जेका आख़िरी रौनक आहे पाकिस्तान टेलीविज़न जे ऑडियो थिएटर जी आख़िरी रौनक, उहा असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठीसीं, आख़िरी रौनक आहे। उनखां पोइ हाणे ॼणु उहो भड़भांग वीरान थी वियो आहे ऑडियो स्टूडियो, ऐं ऑडियो स्टूडियो में ॼण त ऑडियो थिएटर में ॼण त का रिकॉर्डिंग थिए ई कान थी, ऐं वाक़ई नथी थिए। का वॉइस ओवर जी रिकॉर्डिंग कॾहिं का थी वञे त ठीकु आहे, न त उहा म्यूज़िक रिकॉर्डिंग जंहिंजे रिहर्सल्स सां उहो गूंजंदो हुयो, उनजी झंकार ऐं आहंग सां उहो पूरी विंग उहा जेका फर्स्ट फ्लोर आहे पाकिस्तान टेलीविज़न कराची मर्कज़ जो गूंजंदो हो, हाणे उहो असांखे उतां गुज़िरिजे थो त ॼण कंहिं क़ब्रिस्तान जे भरिसां थो गुज़िरिजे। मां इहा हक़ीक़ी ॻाल्हि थो ॿुधायां, ऐं इहा ॾुख मझां ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। उन ई ऑडियो स्टूडियो में रिकॉर्ड थियल हिकिड़ो ख़ूबसूरत गीत अब्दुल गफ़ार तबस्सुम जी काफ़ी आहे। अब्दुल गफ़ार तबस्सुम हुअं गीत जो शाइर आहे, पर उन इहा काफ़ी लिखी ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ उनखे एॾे सुहिणे अंदाज़ में ॻायो जो शाइरीअ जूं उणायूं असांखे विसरी थियूं वञनि पियूं। खयूं तो जो मिठा तिखा ताब करे, भाला बड़छूं ऐं बारूद भरे, भॼी लश्कर भी विया उताहूं परे, ॾाढी तन जी जोत जमाल ॾिठुमि, तुंहिंजे अखिड़ियुनि में जाहो जमाल ॾिठुमि, ॾाढो ज़ेरो ज़बर जो कमाल ॾिठुमि। हाणे ज़ेर ऐं ज़बर माना मथियूं ऐं हेठियूं, ऐं जेके मथियूं पिंबड़ियूं ऐं हेठियूं पिंबड़ियूं उहे जॾहिं उन्हनि जो जेको कमाल आहे उनखे कमाल अंदाज़ में कंपोज़ कयो वियो आहे, कमाल अंदाज़ में लिखियो वियो आहे। उस्ताद मोहम्मद यूसुफ उनखे छा त नफ़ासत सां ॻायो आहे। अचो त ॿुधूं था हिन सुहिणी काफ़ीअ खे प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में, जेको तव्हां ॿुधो पिया रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। तुझे अखड़न में जाहो जलाल ॾिठुमि, ॾाढो ज़ेर ज़बर जो कमाल ॾिठुमि, ॾाढो ज़ेर ज़बर जो कमाल ॾिठुमि, तुझे अखड़न में जाहो जलाल ॾिठुमि तुझे। खयूं तो जो मिठा तिखा ताब करे, मिठा तिखा ताब करे, भाला बड़छूं ऐं बारूद भरे, भॼी लश्कर भी विया उताहूं परे, भॼी लश्कर भी विया उताहूं परे, ॾाढी तुंहिंजी जोत जमाल ॾिठुमि तुझे अखड़न
जाहो जलाल ॾिठुम तुंहिंजे। कई नांग खपुर ऐं कारी हर, कई नांग खपुर ऐं कारी हर, कन तो भवजी तो वट हर हर, अखियुनि में अथई अहिड़ा मंतर, अखियुनि में अथई अहिड़ा मंतर, जिते मिड़नी खे त मलाल ॾिठुम तुंहिंजे अखियुनि में, जाहो जलाल ॾिठुम तुंहिंजे। हिकु अगई मस्तो मस्त हुयूं, हिकु अगई मस्तो मस्त हुयूं, वरी नाज़मा तो अहिड़ी रीत खयूं, उहे निसिरी निसोरो नूर थियूं, उहे निसिरी निसोरो नूर थियूं, न अहिड़ो ॿियो को मिसाल ॾिठुम तुंहिंजे अखियुनि में, जाहो जलाल ॾिठुम तुंहिंजे अखियुनि में, जाहो जलाल ॾिठुम, ॾाढो ज़ेर ज़बर जो कमाल ॾिठुम, ॾाढो ज़ेर ज़बर जो कमाल ॾिठुम तुंहिंजे अखियुनि में, जाहो जलाल ॾिठुम तुंहिंजे। साईं मुंहिंजा मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ काफ़ी ज़रूरु पसंदि आई हूंदी। तुंहिंजे अखियुनि में जाहो जलाल ॾिठुमि। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। आवां सां गॾु अवां जो मेज़बान यासिर काज़ी। पीर उसामुद्दीन राशदीअ जो ज़िक्र कंदासूं ऐं पंहिंजे ऑडियो लाइब्रेरीअ जे असासे मंझां हिकिड़ो वंड तव्हां सां कंदासूं। पीर उसामुद्दीन शाह राशदी सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब ऐं तमदन जो, सहाफ़त जो, तसनीफ़ जो, तालीफ़ जो, तहक़ीक़ जो ऐं लिसानियात जो हिकिड़ो अहिड़ो नालो जेको न फ़क़ति सिंधी बल्कि उन सां गॾोगॾु उर्दू ऐं फ़ारसीअ जो माहिर हुयो। बहमण में ॼायो, नुसरत स्टेशन जे भरिसां, लाड़काणे जे भरिसां नवंदेरो ऐं नैंदर जे भरिसां बहमण जे ॻोठ में ॼाओ। नुसरत भुट्टो स्टेशन जे भरिसां इहो नंढिड़ो ॻोठ आहे। 20 सितंबर 1911 ते उन्हनि जी पैदाइश थी ऐं 1 अप्रैल 1982 ते असां खां विछड़ी विया। इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी जहिड़नि इदारनि खे जोड़ण में उन्हनि जो यकीनन हिकिड़ो वॾो किरदारु रहियो। अचो त उन्हनि जे आवाज़ खे ॿुधूं। हीअ आहे पीर उसामुद्दीन शाह राशदीअ जो आवाज़। जो जेको मौजूदु आहे तव्हांजो अदब, इहा मुंहिंजी पंहिंजी ईमानदारीअ जी राय अथव। जेकी बि उहो तख़लीक़ी अदब तव्हां हिननि 20 वरियनि में पैदा कयो आहे, ख़ुदा शाहिद आहे त दुनिया जे बहितरीन में बहितरीन अदबनि जे सफ़ में अची सघे थो पियो। ऐं उन जो सबबु हे आहे न त तव्हां अञा ॾुख में आहियो, तव्हां मुसीबत में आहियो। तंहिं करे उहा जेका न कैफ़ियत तव्हांजे ज़हन में हले थी, उहा तव्हांजे उहे जेके तख़लीक़ी मौदा आहिनि उहे पैदा कनि था पिया। त हाणे उन में मक़सदियत आहे न, हक़ीक़त इहा आहे त तव्हां यानी मां सम्झां थो पियो त बेइंतिहा फ़ख़्र सां तव्हांजो अदब पैदा यानी पेश करे सघिजे थो पियो। ऐं इहो ई सबबु आहे
जो तव्हांजे आखाणियुनि जो, तव्हांजे अफ़साननि जो ऐं तव्हांजे शेरनि जो मुख़्तलिफ़ ज़बानुनि में यूरोप जे में तर्जुमो। हाणे बि डॉक्टर शिमेल जो मां वटि किताबु आयो आहे जंहिंमें सिंधी आखाणियुनि जो तर्जुमो कयो अथई जर्मन ज़बान मां। ज़बान मां सम्झी नथो सघां, पर बहरहाल आहे सॼो सिंध जे। त हाणे मतिलबु इहो आहे त तव्हांखे पंहिंजे हक़ीक़त इहा आहे त अदब जे मुतअल्लिक़ या पंहिंजे महिनतुनि जे सिलसिले में बेइंतहा ॻाट ऊचो करे ऐं हलणु खपे। छाकाणि त अदबी बोर्ड असां पाण ठाहियो ऐं हुनखे असां याने पालियो ऐं इन दर्जे ते आंदोसीं जो हुनखे मां सम्झां थो पियो त दुनिया जे जेके बि वॾे में वॾा इदारा आहिनि उन्हनि में हुनजो शुमारु थिए थो पियो दुनिया में। ऐं हुन जेकी कमु कयो आहे उहो पाकिस्तान त ठहियो, पर हिंदुस्तान में बि कंहिं इदारे ॿिए न कयो आहे। एॾो ठोस ऐं एॾो याने बाफ़ज़ीलत कमु थियल आहे। सिंधालाजीअ खे मां हिन करे क्रेडिट ॾियां थो पियो त हूअ हिन वक़्तु याने हर शइ खे गॾु कंदी ऐं जमो कंदी थी वञे पई। गॾु करणु हिन वक़्तु ख़ुदि हिकिड़े वॾे में वॾी मुहिम ऐं हिकिड़े वॾे में वॾो कमु ऐं हिकिड़ो आहे जेको बुनियादी कमु आहे। सुभाणे हिकिड़ो नसुल पैदा थींदो जेको इन जो फ़ाइदो वठंदो। सिंधालाजी हिकिड़ो वॾो टर्म आहे जेको सॼे इजिप्टालाजी, इंडियालाजी, इहे जेके क़दीम मुल्क आहिनि तहज़ीबुनि जा, उन्हनि जी जेके बि एकेडमियूं थियनि थियूं उहे उन्हनि जे नालनि सां मनसूब थियनि थियूं पियूं। ऐं उहे हिकिड़ा याने सम्झो त ख़ुदि पंहिंजे जाइ ते इल्म थियनि था। जीअं इजिप्टालाजी हिकिड़े जाइ ते पंहिंजे जाइ ते इल्मु आहे मिस्रियात जो, तीअं सिंध बि जो बि इल्मु आहे। त हाणे सिंधालाजीअ मुंहिंजो मतिलबु इहो त हावी हुजे सिंध जे हर सभु कुझु जेकी आहे उन जे हिन में, उन में तारीख़ बि हुजे, अदब बि हुजे, लिटरेचर बि हुजे, तहज़ीब बि हुजे, यानी हर शइ जेका आहे जीअं दुनिया जूं थियनि थियूं पियूं उन नमूने सां। त हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त मुंहिंजो पंहिंजो इहो ज़ाती तजुर्बो आहे त सिंध जो माण्हू बे इंतिहा याने ज़हीन, फ़िक्र वारो, साहिब फ़िक्र जंहिंखे चइजे। फ़िक्र त आहे न सिंध खे, पंहिंजो हिकिड़े क़िस्म जो फ़लसफ़ो आहे, पंहिंजो तसवुफ़ अथसि, हुनखे पंहिंजो अदब अथसि। त करे हुनखे त आहे इहा हिकिड़ी इफ़ादियत त हुन में आहे जेका हुनखे जुदा थी करे ॿियनि सूबनि जे हिन खां। तंहिं करे मां सम्झां थो पियो त सिंध जो माण्हू कॾहिं बि मरी न सघंदो। सिंध जो माण्हू हिकिड़े ॾींहुं बेदार थींदो ऐं सिंध जो माण्हू मां सम्झां थो पियो त पाकिस्तान खे याने लीड कंदो, जंहिंखे चइजे त रहनुमाई कंदो। सिंध जो माण्हू बेइंतिहा ग़ैर मामूली आहे। अञा सिंध जो माण्हू छा आहे छा न आहे अञा ताईं इहो हिकिड़े क़िस्म जो राज़ आहे जेको अञा पतो ई न पियो आहे। पर बहरहाल जेका क़ौम जेकॾहिं क़ौम रहणु घुरे थी उनखे पंहिंजी ज़बान हुजणु खपे। ऐं असांजी सिंधी ज़बान आहे ऐं ज़ाहिर आहे त उन ज़बान जो जेको मक़ाम या उन में जेका इफ़ादियत या इक़्तिसादियत जेको उन ज़बान जो असरु पइजी सघे थो उहो ज़रूरु पवंदो। तव्हांजे ख़्याल में त असांखे सिंध जी तारीख़ सहिड़ण में कहिड़ी शइ सां वफ़ादारी ॾेखारणु खपे जेका बुनियादी तौर ते सही? हिन ज़मीन सां, हिन मुल्क सां। ऐं सिंध जे नौजवान नस्ल जे लाइ उहा पुञापो ॾींदो? सिंध जे नौजवान ते हक़ीक़त में सॼे मुस्तक़बिल जो मदार आहे। जेकॾहिं घुरनि त सिंध रहे ऐं सिंधी रहनि त उहो सिंध जे नौजवान जो मदार आहे। ऐं उन खे इन जे लाइ कोशिशि बि करणु खपे ऐं सोचणु बि खपे ऐं तयारु बि थियणु खपे। जेके हिन वक़्तु असांजा शाइर या अदीब कमु कनि था, कहाणी नवीस या शाइर, त उन्हनि मंझा कहिड़ा आहिनि अहिड़ा जेके अव्हांजे पंहिंजे नुक़्ते नज़र खां वधीक जेके हाणे उहो अर्ज़ु हीअं आहे न, मजमूई तरह सां असांजो जेको बि शाइर आहे नौजवान या अफ़साना नवीस आहे उहो सभु पंहिंजे पंहिंजे ॾस में ऐं पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां उहो बहितरीन कमु करे रहे। शाइरनि में साईं, शाइरनि में हाणे जेकॾहिं चवंदुसि त शमशेर हैदरी पसंदि आहे। हक़ीक़त इहा आहे तव्हां सभिनी यानी सभई लखल आहियो, इमदाद आहे, तव्हां आहियो ऐं सभु शाइर जेके आहिनि
कहिड़ो घटि मां चवां हर शाइर हिन दौर जो जेको हिननि 20 वरियनि में पैदा थियो आहे उहो हिक ॿिए खां वधीक आहे। तहक़ीक़ जे मैदान में हिकिड़े माहिर ऐं उस्ताद जे हैसियत सां असांजा जेके ईंदड़ जेके इन सिलसिले में क़दम वधाइनि पिया उन्हनि जे लाइ के बुनियादी हिदायतूं त इन सिलसिले में कहिड़ियूं ॻाल्हियूं अहम आहिनि ज़रूरी आहिनि जिन खे पेश नज़र रखिजे, कुझु उन्हनि मुहक़क़नि जे लाइ हिदायतूं। मां हिकिड़े दफ़े भुटे मरहूम ख़ुदा जन्नत नसीब करे उन सां नंदेरे में मिलियासीं, वेठा हुआसीं, हे हुयो मिनिस्टर भयां थो। मां चयोमांसि मूंखे चई त ॾे ख़बर काफ़ी सिंध ते कमु थियो। मां चयो बिल्कुलु कमु कोन थियो आहे। चई छो हेतिरो? मां चयो त 50 वरे हुजे कॾहिं 50 ॼणो 24 ई कलाक कमु करे तॾहिं बि सिंध ते कमु नथो थी सघे, एतिरो घणो कमु आहे। तहक़ीक़ जे मैदान में हिकिड़े माहिर ऐं उस्ताद जे हैसियत सां असांजा जेके ईंदड़ जेके इन सिलसिले में क़दम वधाइनि पिया उन्हनि जे लाइ के बुनियादी हिदायतूं त इन सिलसिले में कहिड़ियूं ॻाल्हियूं अहम आहिनि ज़रूरी आहिनि जिन खे पेश नज़र रखिजे, कुझु उन्हनि मुहक़क़नि जे लाइ हिदायतूं। तव्हांजी लुग़त कान्हे का लिखियल, तव्हांजे वॾे में वॾी जेका ॻाल्हि आहे त अदब जी तारीख़ लिखियल कान्हे का। यानी मूंखे अफ़सोस इहो आहे ख़ुदा इन में हक़ीक़त में ॾाढी नियत ई महजी त सिंध जी अदबी तारीख़ लिखिजे। साईं आउं हिकिड़ो गुस्ताखी जहिड़ो सुवाल करियां थो, ख़ुदा जी उमिरि तमामु वॾी करे, पर सुवाल करण ख़ातिर हिकिड़ी शइ त जेकॾहिं अव्हांजे दिलि में इहो ख़्यालु अचे त आउं फ़क़ति अॼोको ॾींहुं हीअ घड़ी जीअरो आहियां ऐं सुभाणे आउं कोन हूंदुसि, त अहिड़े आख़िरी मौक़े ते अवी सिंध जे माण्हुनि खे छा चवंदो पंहिंजे हिकिड़े तारीख़दान जी हैसियत सां, जेको हिकिड़ी वसियत चई छॾिजे। साईं मुंहिंजा असां पंहिंजे ऑडियो लाइब्रेरी जे ख़ज़ाने मंझां पीर हुसामुद्दीन शाह राशिदीअ जे आवाज़ खे तव्हांजे समातुनि ताईं पहुचाए रहिया हुआसीं। ऐं पीर हुसामुद्दीन शाह राशिदीअ जे हवाले सां मूं तव्हांखे ॿुधायो त ब्राह्मण में उन्हनि जी पैदाइश थी ऐं उनखां पोइ मकलीअ सां हुननि जी एॾी ख़ासि मुहबत हुई जो हुननि इहा वसियत कई त मूंखे मदफ़ून कयो वञे मकलीअ में। ऐं मकलीअ में हू मदफ़ून आहिनि मख़दूम मोहम्मद मोइन ठटवीह यानी मीएं ठारे यानी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे प्यारे दोस्त ऐं मख़दूम मोहम्मद हाशिम ठटवीह जे मक़बरनि जे भरिसां शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं पीर हुसामुद्दीन शाह राशिदी साहिब ॿई गॾु आरामिया आहिनि। ऐं उन मज़ार खे बि यानी उन मरकद खे उन क़बर खे पीर हुसामुद्दीन शाह राशिदी जी क़बर खे बि बाक़ी जेके क़दीम मकलीअ जूं क़बरूं आहिनि उन ई अंदाज़ में साॻे पथर जी उकर वारे कम सां उनखे सींगारियो वियो आहे। पीर हुसामुद्दीन शाह राशिदीअ जे आवाज़ खे तव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में, जेको मुंहिंजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे। पीर हुसामुद्दीन शाह राशिदी जी ख़ासि तसनीफ़ुनि में उनजे ख़ासि किताबनि में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उनजी हिकिड़ी ख़ासि रग़बत हुई मकलीअ सां, त मीर अली शेर क़ाने ठटवीह जेको मकली नामो लिखियो हुयो फ़ारसीअ में, उनजा हाशिया तहरीर कया पीर हुसामुद्दीन शाह राशिदी। ऐं हाशिया तहरीर करण जो मतिलबु इहो हूंदो आहे त उनखे अपडेट कयो। कलोड़नि जे दौर में मीर अली शेर क़ाने ठटवीह जेको पंहिंजे दौर जो मशहूरु मुहक़िक़ हुयो, उन मकली नामे जी पूरी डायरेक्टरी लिखी हुई त उन दौर में मकली नामे में कहिड़ियूं कहिड़ियूं क़बरूं आहिनि, केरु केरु मदफ़ून आहे, कहिड़ा कहिड़ा मक़बरा आहिनि, साॼे पासे कहिड़ा आहिनि, खाॿे पासे कहिड़ा आहिनि। साॼो ऐं खाॿो पासो मां हिन वक़्तु मौजूदा जाग्राफ़ी जे लिहाज़ खां नेशनल हाईवे जे साॼे पासे ऐं खाॿे पासे जे क़बरुनि जो ज़िक्र कयां पियो। खोड़ सारा माण्हू सिर्फ़ु खाॿे पासे जेका मेन गेट ठहियलु आहे ऐं उनजे अंदरि जेके क़बरूं आहिनि उनखे ई सम्झंदा आहिनि त इहा कुल मकली आहे, पर दरअसल इहो जेको रोड आहे जेको मकलीअ खां ठटे तरफ़ वञे पियो, कराची खां ठटे तरफ़ वञे पियो, इहो बि क़ब्रिस्तान जे पेट मंझां ठहियलु आहे। उनजे साॼे पासे बि पीर पठे ताईं अञा बि अॻिते ताईं मकलीअ जो क़ब्रिस्तान आहे। कॾहिं मकली ते ॻाल्हाईंदासूं तफ़सील सां त मां तव्हांखे पंहिंजा एक्सपीरियंसिस ॿुधाईंदुसि, पर उहो जेको मकली नामो आहे उनजा हाशिया तहरीर कया पीर हुसामुद्दीन शाह राशिदी साहिब, ऐं उहा ई रग़बत हुई उन्हनि जी मकलीअ सां, जंहिंजे करे हुननि इहा वसियत कई हुई त मूंखे मकलीअ में दफ़नायो वञे, जेका वसियत उन्हनि जी पूरी थी। मीर मासूम शाह बकरीअ ते उन्हनि जो मशहूरु किताबु आहे, उन्हनि जो 2 मेमोयर्स आहिनि, 2 यादगिरियुनि जा किताब आहिनि, हिकिड़ो हू ॾोथी हू ॾींहुं ऐं ॿियो ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं, इहे 2 मेमोयर्स आहिनि। ऑटोबायोग्राफीअ में आत्मकथा में ऐं मेमोयर्स में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त मेमोयर्स हितां हुतां जितां तव्हांखे यादि आयूं ज़िंदगीअ जा जेके वाक़िया यादि आया उहे तव्हां कलमबंदि कंदा आहियो, ऐं ऑटोबायोग्राफीअ में आत्मकथा में तव्हां शुरू खां नंढपण खां वठी उनखां पोइ जवानी खां पोइ रोज़ी रोज़गार, पोइ तव्हांजो कॉन्ट्रीब्यूशन्स, पोइ तव्हांजा तजुर्बा, इहे तव्हां तरतीब सां तहरीर कंदा आहियो। मिर्ज़ा गाज़ी बेग तुरखान ऐं उनजे बज़्म अदब जे हवाले सां हिकिड़ो किताबु उन्हनि लिखियो, मिर्ज़ा गाज़ी बेग तुरखान बि
मकलीअ में आरामी आहे। ॿियो हिकिड़ो किताबु पीर हुसामुद्दीन शहराज़दी जो दूदे चिराग़ महफ़िल हुयो ऐं तज़किरा शुअराए कश्मीर में कश्मीर जे शाइरनि जो उन्हनि ज़िक्र कयो। अज़ीम आलिम अज़ीम दानिश्वर गुज़रियो ऐं अलाह साईं खे जन्नतुल फिरदौस में आरामी करे। प्रोग्राम में शामिल करां थो फिल्म बरसात जी रात, जेका हूअं त फ्लॉप वई पर उन जा गीत ॾाढा मक़बूल थिया। फ़िरोज़ुद्दीन जी ख़ूबसूरत मौसीक़ी, यादि रहे त फ़िरोज़ गुल ॿियो मौसीक़ार आहे ऐं फ़िरोज़ुद्दीन ॿियो मौसीक़ार। फ़िरोज़ुद्दीन जो ताल्लुक़ कराची सां, फ़िरोज़ गुल साहब हैदराबाद जी मशहूरु मौसीक़ार फैमिली सां मुतालिक़ हुया। त हिते फ़िरोज़ुद्दीन जी मौसीक़ीअ में फ़िल्म बरसात जी रात मंझां हुमैरा चन्ना जे आवाज़ में शामिल करियूं था राज़ जी काई बात।
धक धक मुंहिंजी दिल थी धड़के अॼु छो अलाए अख थी फड़के लुआ लुआ में कानात प्यारा तोखे ॿिजी तलबंदर में मूंखे तुंहिंजी तात प्यारा कागज काई बात प्यारा रंग भरी रात प्यारा। उमेर चना खां ॿुधी रहिया हुआसीं फिल्म बरसात जी राति मंझां हिन ख़ूबसूरत गीत खे मुनफ़रिद गीत हुयो ऐं इहो उन दौर जो आइटम सॉन्ग हुयो जेको शामिलु कयो वियो। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे ऐं हीउ प्रोग्राम अव्हांजी ख़िदमत में हफ़्ते जा 2 ॾींहं पेश कयो वेंदो आहे। अंगारे ॾींहुं ऐं जुमे ॾींहुं सुबुह जो 10 लॻे पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ ऐं बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ शाम जो 6 लॻे। जॾहिं त रिपीट ब्रॉडकास्ट में पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ शाम जो 6 लॻे नशर थींदो आहे, जॾहिं त बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ मंझंदि जे 2 लॻे नशर थींदो आहे। उन खां सवाइ इंडस मेलोडीज़ तव्हां छंछर ते ॿुधंदा आहियो पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ मंझंदि जो 3 लॻे ऐं उहो रिपीट ब्रॉडकास्ट थींदो आहे पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ राति जो 10 लॻे। ऐं जेकॾहिं तव्हां बरतानिया ॿुधणु चाहियो त उहो तव्हांजी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे सुबुह जो 11 लॻे ऐं रिपीट थींदो आहे शाम जे 6 लॻे बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़। हसन दर्स खे ॿुधूं था ज़ुल्फ़िकार अली ऐं मज़हर हुसैन खां। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी का बोली आहे घोड़े जी का बोली आहे हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी का बोली आहे घोड़े जी का बोली आहे हर माण्हूअ खे सम्झ ज़रो हर माण्हूअ खे सम्झ ज़रो हर आशिक खे साहिल आहे हर आशिक खे साहिल आहे घोड़े जी का बोली आहे घोड़े जी का बोली आहे हर साहिल खे ओसियड़ो हर साहिल खे ओसियड़ो ऐं ओसियड़े जे लियड़े में काई छुलंदड़ छोली आहे काई छुलंदड़ छोली आहे घोड़े जी का बोली आहे घोड़े जी का बोली आहे हर माण्हूअ खे ख़्याल अचनि था हर माण्हूअ खे ख़्याल अचनि था सहकी सदियूं साल अचनि था हालनि ऐं अहवालनि पोयां हालनि ऐं अहवालनि पोयां काई बरदड़ बोली आहे काई बरदड़ बोली आहे घोड़े जी का बोली आहे घोड़े जी का बोली आहे हर माण्हूअ में मोर लचे थो हर माण्हूअ में मोर नचे थो हर माण्हूअ में चोर नचे थो तारूअ में तलवारूं तरंदड़ तारूअ में तलवारूं तरंदड़ हिकिड़ो पूरो दौर नचे थो हिकिड़ो पूरो दौर नचे थो हर को दौर पिरोली आहे हर को
हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी, हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी का बोली आहे, घोड़े जी का बोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी का बोली आहे, घोड़े जी का बोली आहे। हर माण्हूअ खे संग नज़रो आहे, हर माण्हूअ खे संग नज़रो आहे। हर आशिक खे साहिल आहे, हर आशिक खे साहिल आहे। घोड़े जी का बोली आहे, घोड़े जी का। जी मुंहिंजो साईं प्रोग्राम सूरज शाखूं कॾियों में शामिल कयोसीं हसन दरस जे कलाम खे ज़ुल्फ़िकार अली ऐं मज़हर हुसैन जे आवाज़ में। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हाणे तव्हां इन सां सहमत हुजो या न हुजो, इन सां तव्हां मुतफ़िक़ हुजो या न हुजो, मां त मुतफ़िक़ न आहियां घटि में घटि, पर ॾिसो न शाइर ते उहा कैफ़ियत कहिड़ी आहे जंहिं कैफ़ियत जे दौरान उहो को बि गीत कंपोज़ करे थो, का बि शाइरी लिखे थो, को बि कलाम चए थो, त उन वक़्तु उहा कैफ़ियत उन वटि छा आहे या उन पेंटिंग जी एंगल उन जे नज़र में छा आहे, इहा वरी हिकिड़ी अलॻि हिकिड़ी ॻाल्हि आहे। ऐं कमाल इहो हूंदो आहे जो शाइर हिकिड़ी एंगल सां का ॻाल्हि लिखे ऐं मुख़्तलिफ़ ॿुधंदड़ या मुख़्तलिफ़ पढ़ंदड़ उनखे मुख़्तलिफ़ एंगल्स सां सम्झनि, त इहो वरी हिकिड़ो कमाल हूंदो आहे। उहो शाइर जो कमाल हुजे या न हुजे, पर उहो उन इज़हार जो एक्सप्रेशन जी हिकिड़ी ख़ुशकिस्मती हूंदी आहे त उनखे मुख़्तलिफ़ नज़र सां ॾिठो वञे। बिल्कुलु ईअं ई जीअं कंहिं बि एब्स्ट्रैक्ट पेंटिंग खे, जीअं कंहिं बि तजरीदी तख़लीक़ खे उन जी हर कोई पंहिंजी पंहिंजी माना जा वेस पाराईंदो आहे। सो हर माण्हू जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। इहा माण्हू जी वहशत खे बि ज़ाहिर करे सघे थी त हर माण्हू जे अंदरि हिकिड़ो वहशी जाॻे थो, या उन जी माना जा मुख़्तलिफ़ वेस आहिनि जेके तव्हां उनखे पाराए सघो था या जेको ॿुधंदड़ या पढ़ंदड़ पंहिंजे अंदाज़ में पाराए सघे थो। प्रोग्राम सूरज शाखूं कॾहिं मां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। हिन वक़्तु मुल्की सूरत हाल जो जेको सिनेरियो आहे, जेको मंज़रनामो आहे, उहो ॾाढो अजीबो ग़रीब आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान कराचीअ जो दौरो कयो ऐं उहा जेका सूरत हाल आहे मींहं खां पोइ वारी सूरत हाल, उन में 1100 अरब डॉलर्स बल्कि 1100 अरब पाकिस्तानी रुपयनि जो पैकेज त अनाउंस कयो आहे, पर उन में कन्फ्यूजन ॾाढो आहे त उन में घणो तणो हिसो उनजो सिंध हुकूमत खे ॾियणो आहे ऐं थोरो हिसो उहा वफ़ाक़ी सरकार ॾींदी। पर उन खां पोइ इहो चवणु त इहो वफ़ाक़ी सरकार जो पैकेज आहे या उहा मुख़्तलिफ़ स्कीम्स अनाउंस करण जे लाइ आई आहे या उन जे मन में क्यास पियो आहे कराची वासियुनि जे लाइ, ऐं इहो पैकेज कराची जे लाइ आहे या पूरी सिंध जे लाइ आहे, या उहो जेको अमाउंट आहे जेको सिंध सरकार ॾियणो कयो आहे उहो उन जी सालियानी बजट खां वधीक आहे, उहो किथां आणींदो? इहे सुवाल पंहिंजी जाइ ते आहिनि। त इहो रुॻो अंगनि अखरनि सां पेट भरणु, जीअं बजट आम माण्हू खे सम्झ में न ईंदी ऐं उन ते पोइ मुआशी माहिर वेठा पोस्ट बजट कॉन्फ्रेंसिस कंदा आहिनि, सेमिनार्स कंदा आहिनि, त उहो आम माण्हू खे सम्झ में कान ईंदी। जंहिंजे लाइ उहा बजट आहे उहा ॻाल्हि उनखे सम्झ में कान ईंदी त इहे एॾा जेके अरब रुपया आहिनि, रुॻो अरबनि जी ॻाल्हि ॿुधबी आहे, अलिफ वारा अरब। असांखे त एन वारनि अरबनि परेशान कयो आहे, ॿियो अलिफ वारनि अरबनि परेशान कयो आहे। सो इहे जेके ॿिन्ही क़िस्मनि जा अरब आहिनि, इहे सॼो तिरकतालीह जो नालो आहे। ॻाल्हि इहा आहे त असां इहा दुआ हमेशह लबनि ते रखूं त रब सिंध खे पंहिंजे पनाह में रखे ऐं उनखे पंहिंजी वहदत समेत हमेशह दुनिया जे ॻोल्हे ते जीअरो ऐं जाॻंदो रखे ऐं दुश्मननि जी साज़िशुनि खां बचाए। प्रोग्राम में शामिल करियां थो हींअर तामिर हुसैन जे आवाज़ में सेंट्रल प्रोडक्शन यूनिट रेडियो पाकिस्तान कराची जो रिकॉर्ड कयल हीउ गीत आहे ऐं इहो बि उन्हनि पाछाटनि गीतनि मां आहे जेके सिंधी मौसीक़ीअ जे ख़ूबसूरतियुनि में शुमार करे सघजनि था ऐं को ॾहाको साल खनि अॻु इहे रिकॉर्ड थियल गीत आहिनि, जंहिंखां पोइ असांखे उहा ख़ूबसूरती सिंधी मौसीक़ीअ में नज़र कान थी अचे। असां बिन जे विछोड़े में असां
चवां मुझे दिलदार जी गलतियां। वॾे दर तां जो ख़ाली हथें मोटियो, हुन हेॾे वॾे दर तां जो ख़ाली हथें मोटियो, जो ख़ाली हथें मोटियो। चए पंहिंजे नसीबन खे पैनार जी ग़लतियां। मां कीअं चवां मुझे दिलदार जी गलतियां। मासूम मोहब्बत ते इल्ज़ाम लगा ॾाढा, मासूम मोहब्बत ते इल्ज़ाम लगा ॾाढा, इल्ज़ाम लगा ॾाढा। जो समझी सघियो नाहे संसार जी गलतियां। मां कीअं चवां मुझे दिलदार जी गलतियां। जो शहर सारो ताज़िम भरियो मूं लाइ, हुन जो शहर सारो ताज़िम भरियो मूं लाइ, ताज़िम भरियो मूं लाइ। पल हुन खां परे जरवार जी गलतियां। मां कीअं चवां मुझे दिलदार जी गलतियां। असां बिन जे विछोड़े में, असां बिन जे विछोड़े में कंहिं ख़ार जी गलतियां। चवां मुझे दिलदार जी गलतियां। मां कीअं चवां मुझे दिलदार जी गलतियां। मां कीअं चवां मुंहिंजे दिलदार जी ग़लतियां। तामीर हुसैन खे ॿुधोसीं प्रोग्राम सूरज शाखूं कढियो में। ऐं प्रोग्राम सूरज शाखूं कढियो खे इख़्तिताम ते पहुचाइण जो वक़्तु अचे पहुतो आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे फीडबैक खां आगाह करणु चाहियो त मूंखे
मुंहिंजे फेसबुक पेज ते यानी facebook.com/DJ Asir Qazi DJYSIRQAZI ते आगाह करे सघो था या रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे फेसबुक पेज ते बि तव्हां आगाह करे सघो था। मुंहिंजो ट्विटर हैंडल आहे @RJ Asir Qazi RJYSIRQAZI, उन ते बि तव्हां असांखे आगाह करे सघो था। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां मेल करणु चाहियो त DJAsirQazi@yahoo.com DJYSIRQAZI@yahoo.com ते तव्हां मूंखे आगाह करे सघो था। मुंहिंजी तव्हां सां मुलाक़ात थींदी ईंदड़ 2 ॾींहंनि खां पोइ जुमे वारे ॾींहुं सुबुह जो 10 लॻे ई पाकिस्तान जे महर वक़्त जे मुताबिक़ ऐं UK जे टाइम जे मुताबिक़ सुबुह जो 6 लॻे ऐं वरी रिपीट ब्रॉडकास्ट में शाम जो 6 लॻे तव्हां हिन प्रोग्राम खे ॿुधी सघो था ऐं तव्हां जुमे वारे प्रोग्राम खे ॿुधी सघंदो पाकिस्तान जे महर वक़्त जे मुताबिक़ ऐं लंडन जे टाइम जे मुताबिक़ मंझंदि जे 2 लॻे ॿुधी सघंदव। ऐं इंडस मेलोडीज़ में तव्हां मूंखे छंछर जे ॾींहुं पाकिस्तान जे महरी वक़्त जे मुताबिक़ 3 लॻे ऐं UK जे टाइम जे मुताबिक़ सुबुह जो 11 लॻे ॿुधी सघो था ऐं रिपीट ब्रॉडकास्ट में तव्हां ॿुधी सघो था राति जे 10 लॻे साॻे ॾींहुं ऐं शाम जे 6 लॻे लंडन जे टाइम जे मुताबिक़ यानी यूनाइटेड किंगडम जे मयारी वक़्त जे मुताबिक़। त मां जंहिं कलाम सां तव्हांखे छॾे पियो वञा उहो बलारे भिटाए जो कलाम आहे। कलाम शाइरी खे चइबो आहे, यानी काई बि सिंफ़ हुजे जॾहिं तव्हांखे इहा ख़बर न हुजे शाइरी जी अलॻि अलॻि सिंफ़ हूंदी आहे न, त गज़ल अलॻि आहे, नज़्म अलॻि आहे, क़वाली अलॻि आहे, आरफ़ाणो कलाम अलॻि आहे, वरी क़वालीअ में बि नातिया क़वाली अलॻि हूंदी आहे, हमदिया क़वाली अलॻि हूंदी आहे, मनक़बत अलॻि हूंदी आहे, क़सीदो अलॻि हूंदो आहे। त जेकॾहिं तव्हांखे पर्टिकुलर सिंफ़ जी ख़बर न हुजे त इहो गीत आहे या गज़ल आहे या नज़्म आहे छा आहे, त पोइ तव्हां कलाम चवंदव। कलाम हर क़िस्म जी शाइरी खे चयो वेंदो आहे। हीउ कलाम फलाणे शाइर जो आहे यानी इहा शाइरी फलाणे शाइर जी आहे। जेकॾहिं तव्हांखे सिंफ़ ख़बर न आहे त इहो बैत आहे या वाई आहे या तराइल आहे या सोनेट आहे या नज़्म जो ॿियो को क़िस्म आहे या मुसद्दस आहे या मुसम्मिन आहे, त पोइ तव्हां कलाम चई छॾियो। ऐं कलाम जो मतिलबु इहो आहे त जेको हुन कलाम कयो आहे, जेको हुन ॻाल्हायो आहे, जेको हुन चयो आहे, उनखे उहो कलाम चइजे थो। ऐं बलारे भिटाई जे कलाम खे त असां अक़ीदत मंझां कलाम ई चवंदा आहियूं। ऐं बलारे भिटाई जी हीअ जेका वाई आहे सारंग मंझां आहे। सारंग यकीनन हिकिड़ो ख़ूबसूरत सुर त पंहिंजी जाइ ते आहे, पर सारंग जो जेको ज़ुबाइनी मफ़हूम आहे यानी हिन दुनिया जे वीरानीअ जे ज़िक्र खां पोइ हिन दुनिया जी वीरानीअ खे बलारे भिटाईअ थर जे ॾुकर सां तशबीह ॾिनी आहे ऐं पोइ ॿिन्ही जहान जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खे हुन सारंग सां तशबीह ॾिनी आहे। त जॾहिं उहा ककरी के रमी वयूं रूम ते, के काबिल के कंधार, किन अची इस्तंबुल तां वसाया वल्हार, ऐं मुख़्तलिफ़ ख़ितनि जो सैर करे जॾहिं उहा ककरी अचे वसे थी त उन सॼी दुनिया खे मल्हार थी करे छॾे, मेघ मल्हार थी करे छॾे। त उन सारंग में जॾहिं तव्हां सारंग खे उन नमूने सां पढ़ो था त उनजो वरी कमाल उन कलाम जो वरी अजीब आहे। उन सारंग खे तव्हांजी ख़िदमत पेश करियां थो। ऐं सारंग जी हीअ सुहिणी वाई साइण आबदा परवीन जे आवाज़ में ॻायल आहे ऐं जंहिं महफ़िल जी रिकॉर्डिंग पेश कंदो आहियां उन में जंहिं नमूने सां साइण बैत उचारिया आहिनि, सारंग सार लहेज सां शुरू थो थिए, इहो जेको कलाम आहे जेको तव्हांजी ख़िदमत पेश करियां थो ऐं जंहिं जोश ऐं जज़्बे ऐं वलवले ऐं हुब सां इहो कलाम साइण आबदा परवीन ॻायो आहे, कमाल ई ॻायो आहे। त सारंग सार लहेज अलाह लॻ उन्हनि जी पाणी पूज पटनि ते, साइण त पोज चयो आहे पर पाणी पूज पटनि ते अर्ज़ा अन्न करेज वतन वसाइज त संगारनि सुख थिए। ऐं मींहां ऐं नीहां, छा कमाल जो बैत भिटाई जो आहे। मींहां ऐं नीहां ॿई अखर हेकड़े, जेको मींहुं आहे जेको वसे थो ऐं नींहुं जेको अखियुनि मथां वसे, नींहुं माना इश्क, मोहबत, हुब। मींहां ऐं नीहां ॿई अखर हेकड़े, ॿई ॻाल्हि साॻी आहिनि, ॿिन्ही में कोई फ़र्क़ु न आहे। जे वसण जा वेस करे त ककर कनि कीहां। हाणे कीहां लफ़्ज़ जेको आहे उहो उतर वारो सम्झी सघे थो त कीहां छा चइबो आहे, छो थो करे कीहां, रोअण में कीहुनि जो जेको आवाज़ु आहे। जे वसण जा वेस करे त ककर कनि कीहां ऐं बादल थी बीहां जे आगम अचण जा करी। आगम मींहं खे चइबो आहे। जेकॾहिं तूं हाणे पंहिंजे महबूब खे थो चए जेकॾहिं तूं अचण जो करीं त मां बादल थी बीहां तुंहिंजे लाइ, उभो थी तुंहिंजे लाइ इस्तक़बाल जो इंतज़ामु करियां। त इन ख़ूबसूरत सुर मंझां असां हिन वाईअ सां अॼु के सूरज शाहूं कढियूं जो इख़्तिताम करियूं था। सॼो करे बैत थो पढ़ां, हुनजो मज़ो पंहिंजो ईंदो। त मींहां ऐं नीहां ॿई अखर हेकड़े, जे वसण जा वेस करे त ककर कनि कीहां, बादल थी बीहां जे आगम अचण जा करी। अॼु के प्रोग्राम मंझां पंहिंजे मेज़बानी आसिर काज़ी खे ॾींदा इजाज़त। सुभाणे न परीहं न तंहिं परीहं जुमे वारी सुबुह जो 10 लॻे इंशाअल्लाह अवल ख़ैर
बशर्ते वफ़ाए ज़िंदगी ऐं दुरुस्तगी हालात सिहत सालिम हूंदी त अव्हांजी ख़िदमत ज़रूरु हाज़िर थींदासूं। अल्लाह साईं चाहियो त यार ज़िंदा सोबत बाक़ी फिर मिलेंगे गर ख़ुदा लाया। मूंखे उमेदु आहे त तव्हां सभई इन्हनि उधमनि ऐं उॾकनि समेत इंतज़ार में रहंदो। न मां उधमो, न मां उॾको, न मां जलबो, न मां झाती बिरह में बदगुमाननि जो, न मां भाती, न बाराती, न मां खंजर, न मां बड़ची, न मां कोडर, न मां काती, न मां बज़मी, न मां रज़मी, न अधराती, न जज़्बाती। बिटाई खे ॿुधूं था, हीअं सां ॿुधूं था, दिलि सां ॿुधूं था, सम्झी ॿुधूं था ऐं हीअं सां हंडाइण जी बि कोशिशि करियूं था। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सभिनी सामीन खां इजाज़त चाहींदे एतिरो ई चवंदुमि त अलोहा यानी दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु, जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान ऐं जिए लतीफ़।
वसी पियो बूंद बिरह अंगण ताज़ी बहर मुंडियूं पखा पट सुहनी पास पिर पास सुरही से जपास पिरी मर प्या में हवसन असा आए पिरने असा आए पिरने शाल हून बराबर दी हड़ा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।